नाज़रीन तव्हांखे इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर ॿुधाईंदा हलूं त मटियाले वेझो रोड हादसे में ॼाणियुनि जे बस ऐं टालर में ख़ौफ़नाक टकर थियण जे नतीजे में 17 माण्हू अजल जो शिकार थी विया आहिनि। 13 जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई वञे पई, जिन खे मटियारनि ऐं हाला जे इस्पताल नियो वञे पियो। बदनसीब जंहिंजे सकरन खां हैदराबाद वञी रही हुई त बस जो टायर पंचर थी वियो, जंहिं करे रोड ते बीहारे टायर बदिलाए पियो वियो त तेज़ रफ़्तार टालर बस मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में हीउ वाक़ियो पेश आयो आहे। हादसे में ज़ख़्मी थियल माण्हू ऐं फ़ौत माण्हुनि जो तइल्लुक़ ज़ोहर बिरादरी सां ॿुधायो वञे पियो। नाज़रीन तव्हांखे इंतहाई ॾुखोईंदड़ ख़बर ॿुधाईंदा हलूं त मटियाले वेझो रोड हादसे में ॼाणियुनि जे बस ऐं टालर में ख़ौफ़नाक टकर थियण जे नतीजे में 17 माण्हू अजल जो शिकार थी विया आहिनि। 13 जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई वञे पई, जिन खे मटियारनि ऐं हाला जे इस्पताल नियो वञे पियो। बदनसीब जंहिंजे सकरन खां हैदराबाद वञी रही हुई त बस जो टायर पंचर थी वियो, जंहिं करे रोड ते बीहारे टायर बदिलाए पियो वियो त तेज़ रफ़्तार टालर बस मथां चढ़ी वियो, जंहिंजे नतीजे में हीउ वाक़ियो पेश आयो आहे। हादसे में ज़ख़्मी थियल माण्हू ऐं फ़ौत माण्हुनि जो तइल्लुक़ ज़ोहर बिरादरी सां ॿुधायो वञे पियो।